मां कीअं चवां त मां तोखे रब करीम खे अर्ज़ न कयां, मुंहिंजी दिलि नथी सहे, हीअ तबाह न थियनि, इहे नथा कलमा पढ़नि, मन हिननि जा पुट पोटा पर पोटा भली पीढ़ियूं पीढ़ियूं बाद में अचण वारा कलमूं पढ़ी मूं मोहम्मद घोट जा सच्चा उम्मती बनी पवंदा। सुभान अल्लाह। मुझे हबीब करीम जो मेहरबानी त ॾिस, मुझे आका जा एहसान त ॾिस, मुझे नबी करीम जो नवाज़शूं त ॾिस। खुदा जा बांधो मदीने वारो कंहिंजो पाए बंदि त कोन्हे न, ॾाढा ॻाल्हायो अल्लाह त अल्लाह रब करीम जो त नबी साहिब बांधो आहे, न खुदा आहे न खुदा जो मटा, न सानी आहे न शरीक आहे न बाब, पर कायनात में मखलूकात में मुझे मुस्तफा जी ज़ात सभिनी खां निराली। सुभान अल्लाह। अब्दुल अजीज मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह मशहूर शेरा, या साहिबल जमाल व या सय्यदल बशर, सुभान अल्लाह, या साहिबल जमाल व या सय्यदल बशर मिन वजहकल मुनीर लक़द नुव्विरल कमर। चंद्र भी तुझे पाक चेहरे का रोशनी मती है। ला युमकिन सना कमा कान हक़्क़ुहु बाद खुदा बुजुर्ग तू ई किस्सा मुख्तसर। सुभान अल्लाह। तवज्जो ॾिजां गौर सां, सुभान अल्लाह, प्यार मोहब्बत सां। मुझे मुस्तफा जा उम्मती हो, सारी कायनात में मदीने वारो सभिनी खां मथे मथे जो सभिनी खां राजा जो सभिनी खां। अल्लाह ताला फरमाए तो अलम नशरह लक सदरक व वदअना अन्का विज़रक अल्लज़ी अनक़द ज़हरक व रफ़अना लक ज़िक्रक। हबीब तव्हांजी ला तव्हांजे ज़िक्र असां मथे कयो आहे। मां हिन गिलास खे मथे खणां, मुंहिंजी ताक़त हर वेंदो। असांजो नौजवान बच्चो शफ़ीक अहमद खणे उनजी ताक़त हर वेंदो। हाजी मुनीर अहमद खणे उनजी ताक़त हर वेंदो। अञा को वॾो मोहम्मद आलिम चने जहिड़ो मथे खणे उनजी ताक़त हर वेंदो। ख़ुदा जा बानो जे ज़िक्र खे ख़ुदा को खणे त न ख़ुदा जी ताक़त जी हद आहे न मुस्तफ़ा जी शान जे रफ़अत जी हद आहे। सुभान अल्लाह। हिते अकुल न हलंदो आहे, दिमाग़ न हलंदो आहे, ज़हन कम न कंदो आहे, इदराक आजिज़ी बीहंदो आहे। जेका बि मदीने वारे जी सिफ़त निहारी दे, हर सिफ़त में मुंहिंजो महबूब पंहिंजो मट पाण जी जाइ कान्हे। अल्लाह जे बानी फरमायो आजिज़ है, ॿुधंदे न, निमाज़ जो टाइम रखणो आहे पंहिंजी न 3:30 को तुझी शरीयत आहे। हाँ, निमाज़ जो टाइम रखणो आहे। दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुली पढ़ो, खुली पढ़ो। अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। दोस्तों हेरे निहायो मुझे आका इनामदार जी हद हर अदा निराली आहे। तो सुभान अल्लाह। छा चयो शायर, आजिज़ है हैरान है अभी तक मेरा अक्ल बेसुबात। थोड़ी सुभान अल्लाह कह रहे। हैरान है अभी तक मेरा अक्ल बेसुबात, हैरान है अभी तक मेरा अक्ल बेसुबात। तू कायनात हुस्न है या हुस्न कायनात। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कितना नुक्तो प्यार हुआ। हैरान है अभी तक मेरा अक्ल बेसुबात, हैरान है
है अभी तक मेरा अक्ल बेसुबात, तू कायनात हुस्न है या हुस्न कायनात। सुभान अल्लाह। हर अदा मुस्तफा जी निराली, हुजूर शफात कंदा निहारो, यकीन न कंदा। दुनिया जो को मजहब बि शफात जो इनकारी ना है। को मजहब शियो देवबंदी गैर मुकल्लिद, दुनिया जो को मजहब जेके मुसलमाननि मां टिया को इनकार नथो करे सघे, पर मुस्तफा जी शफात इएं समझो जेकरो मेन गेट बंद लगो पियो हो उनखे मदीने वारे खोलायो। सुभान अल्लाह। साईं टोपी वारा जाग अल्लाह मदीने मोकिली, होशियार होशियार होशियार। सुभान अल्लाह। उन गेट खे हबीब करीम खोलायो, हाणे खुली जो पियो त ॿिया नबी बि शफात पोइ कंदा, शहीद बि शफात कंदा, उलमा शफात कंदा, कुरान जा हाफ़िज़ शफात कंदा, निर्जा बच्चा मरी वियल वफ़ात कयल शफात कंदा। एतिरो महिरबानी थींदी जो अकुल हैरान थींदो। जे मैदान में लही पियो आहे, पाणी हुजे को बुॾे पियो, कंहिंखे तूं खयो पियो वञे, कंहिंखे ॿियो खयो पियो वञे, छिकियूं ॿाहिरि कढियो पियो वञे, मुंहिंजा हबीब दर खोलींदा। पोइ जेको मैदान में ईंदो उहो पंहिंजे प्यारनि खे ॻोल्हे ॻोल्हे जन्नत ॾे वठियो पियो वेंदो। सुभान अल्लाह। नबी साईं फरमाइनि था त मुंहिंजा नंढड़ा उम्मती ॿाहिरि निकिरंदा, पाणीअ जा गिलास हूंदनि हथनि में, उञायल माण्हू जो ईंदा, उहा बा पाणी ॾींदे, यार परे नथी मुंहिंजो बाबा ला किथे, मां उन लाइ ॿुधाए तूं छा लायो। सुभान अल्लाह। सुभान चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। अहिड़ी महिरबानी, एॾो करम, एॾी कुर्बदारी जॾहिं नंढड़े बच्चे ते हबीब जे करे थी आहे, नौजवान ते थी आहे, शहीद ते थी आहे, आलिम रब्बानी ते थी आहे, क़ुरान जे हाफ़िज़ ते थी आहे, मदीने जे मीर जा उम्मती कामिल वलीअ ते थी आहे, त जन महबूबन सां चंबा चंबन में मिलाया। सुभान अल्लाह। राजा नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, जन चंबा चंबन में मिलाया, जन कुल्हन देखणी मदीने जे घोट खे घुमायो। सुभान अल्लाह। नथो जी सुभान अल्लाह ला कॾहिं चवंदे। सुभान अल्लाह। अबा जंहिं घोड़े ते महबूब सवार थियो सो घोड़ो शान वारो आहे या न। हबीब सुहिणा हिक दफ़े अचनि पिया, रस्ते में हिकिड़ो गॾह बीठो आहे। हाजी अली मोहम्मद अॻे साल महिरबानी करे दावत मूंखे ॾे ऐं चए मौली साहिब गॾह थो मोकिलियां, चढ़ी अचां त अवल साईं मौली महमूद कंढी पेसि बिहत आलिम जो शाना गॾह। हाजी कुर्बान मुंहिंजो पुराणो दोस्त मस मस ॾिठो अथमि, मौलीअ जो शान वरी गॾह। भला मां त ग़रीब आहियां, खणी गॾह ते खचर ते बि चढ़ी पवंदो, घोर मानी न मिलंदी आहे, पर तव्हां जहिड़ो को बुज़ुर्ग हुजे तव्हां बि नाराज़ थी पवंदव। हालांकि गॾह जी सवारी आहे बि सुन्नत, बुरी बि न, पर मदीने जे साईं जे ख़ुल्क़ अज़ीम तां कुर्बान। सुभान अल्लाह। गॾह बीठो आहे, सॾे थो या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सॾे थो या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं बीह रहिया, छा खपई तव्हां भला गॾह गाॾनि में गॾह हलाईंदे कॾहिं उन्हनि जी ॿोली सम्झंदा आहियो? जवाब ॾियो, नथा जवाब ॾियो, ॾाढा जवाब ॾियो, पर मुस्तफ़ा हर ॿोली सम्झे, सम्झंदा, बेशक सम्झंदा, हर ॿोली सम्झनि था। साईं छा खपई कि भला गाह न पाणी न, तव्हां मूं ते सवार थियो, सुभान अल्लाह, तव्हां मूं ते कदम रंज फरमायो। सुभान अल्लाह। नबी से सवार जॾहिं पेशाब थो करे त उन गॾह जी पेशाब मां मुश्क जी ख़ुशबू पई। सुभान अल्लाह। राजा चओ थोरो थो चई, राजा चओ मुश्क जी सुरहान
मुझे हबीब करीम जा आशिको गदह ते हबीब कदम रखा शान वारो घोड़े ते कदम रखा शान वारो रातीअ ते सवारी कई शान वारो मक्के जे मिट्टी ते कदम रखा मिट्टी शान वारी मदीने जे मिट्टी ते कदम रखा मदीने जी मिट्टी राजा त हिन भेरे मदीने मुनव्वर में हिकिड़ी दावती पी वियासीं हिकिड़ो दोस्त हो सैयद सगोरो गॾु हो ॿिया हिकिड़ा असांजा दोस्त महिरबान उहे बि गॾु हा चयोसीं हिन दफ़े असांखे तव्हां मदीने जे बारे में को शेर ॿुधाई कोन्हे मुंहिंजो छो था चेरीअ खे चोरियो न न न न न चुप करे वेठा आहियो अलाह ख़ुशि रखंदव तव्हांखे ॿुधण जो शौक़ु न आहे भला मां वरी मदीने वारनि खे ॿुधाईंदुसि इंशाअल्लाह छा अर्ज़ कयो ऐं हुननि ॿुधो सारी दुनिया जे शहरनि खां महबूब जी बाला बस्तिया सारी दुनिया जे शहरनि खां महबूब जी बाला बस्तिया आराम कंदड़ अॼु ताईं ते मुंहिंजे सुहिणे हबीब जी हस्तिया आराम कंदड़ अॼु ताईं ते अल्लाह तव्हांखे बजुर ॾींदो समझी वञो त मूंखे चवरायो मलाइक तव्हांजो बि नालो लिखंदा मदीने वारो साईं निहारे पियो ॾिसे पियो त छा पिया चवनि वरी लिस्ट बि दरबार में ॾींदी बुकिंग पई थिए तुंहिंजे नाले जी सुस्ती न कर आराम कंदड़ अॼु ताईं ते मुंहिंजे सुहिणे हबीब जी हस्तिया सारी दुनिया जे शहरनि खां जंहिंजी शान में क़ुरान लथो मुदखलत दिखन फरमान लथो जंहिंजे शान में क़ुरान लथो मुदखलत दिखन फरमान लथो साईं जे सदके हासिल थी हिन शहर खे हीअ सरपरस्ती सारी दुनिया जे शहरनि खां पढ़ायो सारी दुनिया जे शहरनि खां महबूब जी बाला बस्तिया आराम कंदड़ अॼु ताईं ते आराम कंदड़ अॼु ताईं ते मुंहिंजे सुहिणे हबीब जी हस्तिया सारी दुनिया जे शहरनि खां हिकिड़ी ॻाल्हि मालदार यूरोप वेंदो आहे अमेरिका वेंदो आहे जागो पिया हाणे ठप ठरी विया अथनि ठप ठरी विया अथनि हेलो मौलाना नूरानी साहब तशरीफ रखते हैं जी हाँ सुभान अल्लाह अच्छा मैं आ रहा हूं जियारत करने के लिए बड़ा ढिग लगा मां चवां तो सिंधी आओ ऐं सुन्नी आओ तव्हांखे छिरक थो पवे सियासत अड़े सियासत वारा इहे जेके मामला हाणे सोचियो खुदा जो कसम आहे जी तव्हां हिम्मत कयो पंजाब वारा हिम्मत कयो त पाकिस्तान में मुंहिंजे मोहम्मद घोट जे दीनी निज़ाम खे केरु रोके नथो गैर सुन्नी अॻिते पियो अचे ऐं माए तूं वेठा निहारियूं त असां वारे साहिब खे अलाए केॾी महिल जाग थींदी ऐं आहे या न ॻाल्हाए भली मूं ते कावड़जी पइजो भली कावड़जी पइजो पर ज़हन जी सलाह हुजे मोहम्मद घोट जे दीन जो दर्द हुजे खुदा करे उहे घड़ियूं अचनि जो असांजे मुल्क में कानून क़ुरान निज़ाम मुस्तफ़ा हुजे हबीब जे दीन जो शरई तौर त आहे पर कानूनी तौर हाणे जलसो था कयूं भॼूं था साईं महिरबानी कर पर मिनट न ॾियो न बाबा न ताईं मुला वठंदव
साईं महिरबानी न साईं जलसो था कयूं दीन जो कम न बाबा न पर जेकर मौक़ो मिली वञे त न करण वारा चवंदा जी सर सही ॻाल्हि आहे सही ॻाल्हि आहे जीअं वणे तीअं कर सुभान अल्लाह मां वञा थो पंहिंजे घर सुभान अल्लाह ॻाल्हि आहे या न ज़हननि में तब्दीली आयो चेंज आयो पंहिंजे ज़हन खे ठाहो अल्लाह जे क़ुरान करीम जे मञण वारो मोहम्मद घोट जा उम्मतीयो क़यामत जे ॾिहाड़े पुछा थींदी त तव्हां कानून क़ुरान जे लाइ कहिड़ी कोशिश कई सुभान अल्लाह कहिड़ी कोशिश कई हाणे चवंदासीं इंशाअल्लाह हा हाणे कंदासीं इंशाअल्लाह ताला अल्लाह कंदो इंशाअल्लाह क़बूल पवंदी चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह दुनिया जे मुल्कनि में घुमण वारो यूरोप घुमी आयो जर्मनी घुमी आयो फ्रांस घुमी आयो उन वटि कॾहिं जो हई त साईं उतां ई पाणीअ जो ढुक को आंदो थई पिया त चाक थिया ॻाल्हायो राजा ॻाल्हायो वॾे आवाज़ सां वॾे आवाज़ सां भला कॾहिं जो हईंसि त साईं भला जर्मनीअ मां खजूर जी गड़ी आंदी थी न साईं खाईंदासीं कोन आई साहब लेखियोसीं जाॻियो प्याला कोन जाॻियो प्याला कोन रोड बि शीशे जा पार्क बि ॾाढा भला पेर तिरके पियो पर निहार खणी त नकियूं औरतूं अल्लाह शराब जा शीशा ज़िना खुली पई हले जर्मनी वारा त पास करे छॾियो त मर्द मर्द सां ज़िना भली करे इसे बिल बिल बहाल करे अल्लाह जा बानो रूए ज़मीन ते किथे बि तव्हां वञो इहा शइ न मिलंदी किथे मिलंदी ॿिए शहर में कान्हे ख़ाक शफ़ा सुभान अल्लाह हिते इश्क वारनि लाइ नफ़ा ई नफ़ा ॿिए शहर में कान्हे ख़ाक शफ़ा हिते इश्क वारनि लाइ नफ़ा ई नफ़ा मुनकिर जे नसीबनि में आई अज़ली अबदी बदबख्ती आ सारी दुनिया जे शहरनि खां महबूब जी बाला बस्ती आराम कंदड़ अज ताईं ते मुझे सुहिणी हबीब जी हस्ती आराम कंदड़ अज ताईं ते चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह राजा राजा सुभान अल्लाह मूं अर्ज़ पे कयो जे मिट्टी ते हबीब कदम रखे मिट्टी शान वारी सुभान अल्लाह आहे हां साईं बेशक चिट्टू चओ हां साईं बेशक बेशक ॾाढा चओ आहे वॾे आवाज़ सां चओ बेशक ॿई हथ मथे खणी चओ अरे मिट्टी ते कदम रखे मिट्टी शान वारी घोड़े ते सवारी करे शान वारो कॾह ते कदम रखे शान वारो खच्चर ते कदम रखे शान वारो ख़ुदा जो कसम थई ॿुधा जंहिं अबू बकर जे कुल्हनि ते मोहम्मद सवारी करे सुभान अल्लाह अज भी गॾु सुता सुल्तान फ़कीर ॻाल्हाए त सही सुभान अल्लाह जंहिंजे झोलीअ में टे ॾिहारा सुभान अल्लाह सुतो पियो आहे जो अखियुनि सां निहारे ढव करे चपनि सां चुमी ढव करे दाढ़ी ते वार ते हथरा लॻाए ढव करे जंहिं जानवर ते मदीने मीर जो कदम आयो मदीने जे मीर जो वो जानवर शान वारो आहे त ॿुधाए त मुंहिंजे अबू बकर जो शान छा सुभान अल्लाह हाँ न चई राजा न चई सुभान अल्लाह राजा चओ राजा चओ सुभान अल्लाह हज़रत साईं वीर मिठा सानी वेठा आहिनि साईं जो बाबू साईं जो ॾाॾो साईं जो पूरो सिलसिलो जेके बि ख़्वाजा मोहम्मद अब्दुल गफ्फार जा मुरीद आहियो हे निहारे मूड़े निहारियो सभु सिलसिला पढ़ो किथे थो दंग थिए हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे दरवाज़े ते सुभान अल्लाह ॾाढा कंहिंजे दरवाज़े ते कंहिंजे दरवाज़े ते सिद्दीक़ मगर गार में जा उन पे दे चुके
सुभान अल्लाह। सिद्दीक मगर गार में जान उन पे दे चुके और हिफ्ज़ जान फर्ज फरोज़े गुरर की है। सुभान अल्लाह। तवज्जो ॾियो मुझे गाड़ीअ में किताब पियो आहे चओ त मां खोले तव्हांखे ॾेखारियां नक्शबंदी सिलसिले जो सरवान हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी हजरत कादरी सिलसिले सरवान आला हजरत रहमतुल्लाह अलैह फतावा अफ्रीकिया में लिखे थो त आलम ज़ुर्रियत खां सुभान अल्लाह आलमे मीसाक ताईं आलमे मीसाक खां आलमे विलादत ताईं आलमे विलादत खां आलमे इस्लाम ताईं आलमे इस्लाम खां आलमे हिजरत ताईं आलमे हिजरत खां आलमे खिलाफत ताईं आलमे खिलाफत खां आलमे रहलत ताईं जेको भी दौर गुज़रियो आहे अबू बकर सभिनी मोमिननि जो सरदार। नारे तकबीर वॾे आवाज़ सां चओ वॾे आवाज़ सां चओ वॾे आवाज़ सां चओ ज़िंदाबाद अदालत उमर ज़िंदाबाद 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 खुदा दा वारो अल्लाह जा बंदो जेको इन दर खां थिड़ंदो न फेज़ न रहंदो। सुभान बिराज मुंड खां ॿधिजी वियो त शाख में पाणी वहंदो छा? अल्लाह। हाँ ॻाल्हाए त सही ॾाढा त ॻाल्हाए ॾाढा ॻाल्हाए मां बेवकूफ़ आहियां बेवकूफ़ी कंदे चवां थो ही पटका तबलीग जमात कोन्हे ॻाल्हायो ॾाढियूं ॻाल्हायो निमाज़ूं असल शइ अथई कल्ब जी सफ़ाई। सुभान अल्लाह। सफ़ाई तॾहिं मिलंदी जॾहिं मदीने वारे आका खां अचण वारे फेज़ खे बुंडो न ॿधंदी। सुभान अल्लाह। सिलसिले खे रोकींदी न सिद्दीक अकबर खे पंहिंजो मुर्शिद मञी अॻवान मञे जो सिद्दीक जेको मदीने वारे तुंहिंजे सीने में विधो आहे इहो बहर आहे जंहिंजूं छोलियूं वीरूं दुनिया में हलनि पयूं किथे इमाम रब्बानी आहे किथे हज़रत पीर मिठा साईं आहे किथे ॿिया ख़ुदा जा वली हल रूए ज़मीन में मोहम्मद इश्क जी मौज तुझे सीने में आया तुझो सीनो सीनो आ तुझी मदफन मदीनो आ। सुभान अल्लाह। ॾाढा सुभान अल्लाह। तू ॾाढा सुभान अल्लाह। तू ॾाढा सुभान अल्लाह। अरे हसद कंदे तुझे सीने में सफ़ाई ना है कूड़ हणंदे तुझे सीने में सफ़ाई ना है किला कंदे तुझे सीने में सफ़ाई ना है मुनाफ़िकी कंदे अंदर जो खोटो होंदे तुझे सीने में सफ़ाई ना है सफ़ाई तॾहिं आहे जो हथ कार दे दिल मदीने जे यार दे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी वली कामिल खुदा जी आरफवान है रब करीम जे बरगुज़ीदे बंदे आला हजरत रहमतुल्लाह अलैह छा फरमाया। सुभान अल्लाह। फमतयानी उस अफज़लुल खल्क़ बदर रसूल। सुभान अल्लाह। वो न चई सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। थकल न वांगुर जोश लॻो पिया। सुभान अल्लाह। अल्लाह ताला मूंखे हिन महीने में महिरबानी करे ड्यूटी वरिती राति ॾींहं जलसा। सुभान अल्लाह। राति ॾींहं ॿिए हंधि सांझे खां सुहमाने ते हिकु ॾींहुं सुहमाने खां वरी पोइ असुर ताईं ॿिए हंधि सुभान अल्लाह। कम वठे पियो मदीने वारो चयो मां घुराई त निमक मल्हाए ॾेखार सुभान अल्लाह। निमक हलाल थी। बेशक। सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। ॾाढा चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह वाला हज़रत जी शाइरी हां से ॿुधायो यानी उस अफज़ल खल्क़ बदर रसूल शान यसने ने हिजरत लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम बज़्मे हिदायत पे लाखों सलाम शम्ए बज़्मे हिदायत पे लाखों सलाम। एतिरो महबूब पंहिंजे गुलामनि खे नवाज़ो आहे। सुभान अल्लाह। हथ ठोकी ॻाल्हि न कबी आहे। लाड़काणे में टकी रही ॿ साल अॻु में हिकिड़े माण्हूअ चिठी लिखी त साईं मुर्दा ॿुधनि था कहिड़ी किताब में आहे
साबित कयो त मां 1000 रुपया इनाम ॾियां। मूं चयो तो सम्झो हूंदो त मौली साहब ईअं जे लथो आहे, सो किताब मुंहिंजे गाॾीअ में पियो आहे, मां कढां थो 1000 ॿाहिरि कढां। सुभान अल्लाह। ॿिए चयोसीं भॻो पियो वञे, मूं त पकड़ियोसि पकड़ियोसि 1000 में भला 500 वठोसि त बि कुझु न मुंहिंजे मां निकितो। मुंहिंजे दिल बर हबीब जा दीवानो, मुंहिंजे मदीने जे मीर जा मस्तानो, हेॾे निहारियो हेॾे निहारियो। सुभान अल्लाह ताला पंहिंजे गुलामनि खे, अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे गुलामनि खे नवाज़ियो। सुभान अल्लाह। सैयदना अली अल मुर्तज़ा सही छॾियो छा आहे ॿुधायो तव्हां मूंखे, मां इन किथां न पढ़ां, खुलासी ॻाल्हि ॿुधायो। हक़ हिकिड़ो, सुभाणे पाणी तेल हणाईंदा। सुभान अल्लाह। ॿुधो मुंहिंजा भाइरो, हेॾे निहारियो सैयदना अली अल मुर्तज़ा कंहिंजो शेर, राजा ॻाल्हा राजा ॻाल्हा, अल्लाह जो शेर। असां वांगुरु छेला खाई बदन में थुल्हाई बि न आई हुई। सुभान अल्लाह। नौजवानी आहे, सनड़ो जवान आहे, सुहिणो जवान आहे, खाए पर जे किले से सुभान अल्लाह। खॿे हथ सां पटे झले, सॼे में तलवार पे चमकाए। सुभान अल्लाह। उन किले जे दरवाज़े खे कई यहूदी सिधो न पिया करे सघिया। जॾहिं लॻाइनि पिया दरवाज़े खे भितियुनि में, त बि के होॾां ख़्याल कजा मथां भला किरी पवे। पोइ अली सोने खां कंहिं पुछियो त साईं ब्रोस्ट बि कोन, कचो गोश्त अधु कचो अधु पको जबल में खाईंदा आहिनि, उहो बि न। कॾहिं जवन जी मानी आहे, कॾहिं न आहे। सुभान अल्लाह। कॾहिं कतल ते गुज़रा, कॾहिं कंहिं फ्रूट ते गुज़रा। मुंहिंजा हबीब जा प्यारा एॾी ताक़त में किथां आई जो एॾो दर खणी बीही रहे। समय त हथ अलीअ जा हा, ताक़त मुहम्मदी इश्क जी। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मदीने जे मीर जे इश्क जी, सुभान अल्लाह। मुहम्मदी इश्क जा पावर हा। चओ सुभान अल्लाह। ॾाढा चओ सुभान अल्लाह। साईं सुतो पियो आहे, पाण तो फरमाए त मूं ख़्वाब ॾिठो त नबी साईं निमाज़ था पढ़ाइनि। सुभान अल्लाह। किथे? मदीने में। सुभान अल्लाह। किथे? मदीने में। छोड़ फिक्र दुनिया की, सुभान अल्लाह। गणी से ट्रिते रहो उन्हें तानी। हिकिड़ो खुटी पियो, सलाम अलैकुम मैनेजर साहब, मुंहिंजो मुनाफ़ो घणो थियो। तौबा। पेशाब जो नालो खीर पियो रखे, तौबा। व्याज जो नालो मुनाफ़ो, तौबा। तौबा। हराम जो नालो हलाल वारो। जागो बोला न तौबा। न ॻाल्हायो त सही न, ॾाढा त ॻाल्हायो। सुहिणे अली अल मुर्तज़ा ख़्वाब ॾिठो, मदीने जो साईं निमाज़ पियो पढ़े। किथे? सुभान अल्लाह। छोड़ फिक्र दुनिया की, छोड़ फिक्र दुनिया की, चल मदीने चलते हैं। सुभान अल्लाह। खुदा ने पर नाम सरवर दी का नक्श कर दे, सीने पर नाम सरवर दी का, ये वो नाम है जिससे सब अज़ाब टलते हैं, ये वो नाम है जिससे सब अज़ाब टलते हैं, छोड़ फिक्र दुनिया की। महबूब नमाज का पढ़ा केर? साईं क़िबला रहमतपुर शरीफ वारा नमाज पढ़ाईंदा, बस कंदे ते यार मुंहिंजो कामिल मुर्शिद जे पुठियां मौक़ो मिलियो आहे। अब ईअं सुभान अल्लाह। नथो ॻाल्हाए, मां कंहिंसां ॻाल्हाए चढ़ियो थो न। ॻाल्हाईंदा ॾाढो। सुभान अल्लाह। को वली कामिल निमाज़ पढ़ाई, उनजे पुठियां पढ़ण वारो खुश नसीब आहे, मिलण वारो खुश नसीब आहे। पर जेके अखियूं महटे उथंदा हा, वुज़ू करे तकिड़ो ईंदा हा, भित ते नज़र पोइ, घर ते नज़र पोइ, माल ते नज़र पोइ, उथंदे अची ॾिसंदा हा
वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरदा। उहो चेहरो जो मथे निहारे तो सिज चे तो उम्मत के रोशनाई दिया या किधा लिकी वना मुझी कहरी चाया आका मां त तुझे चेहरे के धोने वाले पानी में नूर हासिल करो। क्या मुझे आका को मरमूल उथंदा हा हुजूर के ॾिसंदा ख़्वाब तो न है हज़रत अली जिल मुर्तज़ा तमा नबी पाक जे पुठा नमाज़ पियो पढ़ा तकरो तकरो हलंदो हलां तकरो तकरो हलंदो हलां। हज़रत उस्मान गनी अल्लाह ताला फरमाया तो मसलुल लज़ीना युनफ़िक़ूना अमवालहुम फ़ी सबीलिल्लाह कमसल हब्बतिन अंबतत सबअ सनाबिल फ़ी कुल्लि सुंबुलतिन मिअतु हब्बा वल्लाहु युदाइफ़ु लिमन यशा वल्लाहु वासिउन अलीम। ॿाहिरां काफ़िलो पियो अचे अन्न सां भरियल 100 उठ कंहिंजी 5 कंहिंजी 4 कंहिंजी 3 बोरी जहिड़ी उठ जी ताक़त एतिरो अनाज पियो अचे जे तकरा तकरा भॻा साईं असांखे 5 बोरियूं खपनि 10 खपनि काफ़िलो जे हज़रत उस्मान गनी जो साईं फरमायो सौदो कबो उन सां जेको बोरीअ जूं 10 बोरियूं सुभान अल्लाह वठी कोन थियो बाबा ही को अघा 10 बोरियूं नबी से दरबार में आया कि बराबर उस्मान के छा समझो फरमाया मुझे पुफाट जो पुत्र सुभान अल्लाह मुझो न्याणो मुझी मोहब्बत वारो कि बरा हेडो अघ महागो साईं फरमाए ता नथा समझो अचण जो आयो उस्मान जी मुझा आका ये अन्न आयो कि बला हा छाजे ना साईं फी सबीलिल्लाह खैर सुभान अल्लाह रब दाने जा 10 दींदो बोरिय जो 10 बोरियूं दींदो रुपए जा 10 दींदो अल्लाह जो वायदो मन जा बिल हसनत फलहु अशर अमसालहा 10 दींदो ही मुखे चढ़ता तू दे मुझ मां तहां के न दींदुसि मां अल्लाह जे नाले खैरात सुभान अल्लाह अनवर हाजी बंसवा मुझा साईं फरमाए था खड़ो तो आ घुरो उस्मान जे ला या अल्लाह अज का पो उस्मान जी दफ्तर में गुनाह ॾिसण मां नबी पसंद न थो कयो। सुभान अल्लाह रब फरमाए मनाए के लिखंदा ही कोन को गुनाह न की हुंदो अचो शेर खुदा जे दरबार में। सुभान अल्लाह साईं जी ज़ाते किराम नौजवान न ढिड़ो बार न पर नंढो आहे नौजवान आहे बैतुल्लाह में वेठो आहे किथे वेठो आहे बैतुल्लाह शरीफ ॾाढा नाला बैतुल्लाह शरीफ खुदा जो घर सुभान अल्लाह जो घर उते जो हरम उते जो बरकतूं खुदा नसीब फरमाए वरी वरी नसीब फरमाए दुआ घुरंदो रह वो दिन भी आ जाए वो रात भी आ जाए दिन गुजरे मक्के में और रात मदीने में। बीवरी छा चयो यथो आरज़ू है मेरी मेरे मौला मौत आए तो इस तरह आए आरज़ू है मेरी मेरे मौला मौत आए तो इस तरह आए धूम से निकले मेरा जनाजा मेरी मैयत मदीने को जाए धूम से निकले मेरा जनाजा मेरी मैयत मदीने को जाए लेके बाहों पे प्यारे नबी को
कह रही थी यूं दाई हलीमा, अल्लाह अल्लाह ये चेहरा नबी का, जो भी देखे वो कुर्बान जाए। अल्लाह अल्लाह ये चेहरा नबी का, जो भी देखे वो कुर्बान जाए। आरज़ू है मेरी मेरे मौला, मौत आए तो इस तरह आए, धूम से निकले मेरा जनाजा, मेरी मैयत मदीने को जाए। बैठो हजरत अली, अबू जहल जा वड़ा वड़ा मालदार वेठा, एकरो फकीर है। अबू जहल जरी वया मदद कने त वडो वात थारे टहक दई चए, ओ परियां ॾिसी तो नौजवान छोकरो वेठो आ, हजरत अली साईं वेला सुभान अल्लाह, इने वट वञ। आयो साईं फरमायो त अली हा अब छाते की अबू जहल साईं तहां ॾे मोकिलियईं। साईं फरमायो मुठ बंद कर। सुभान अल्लाह, अब सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह। काशे वठ बिया, काशे वठ बिया त हथ खोले या बंद करे? ॾाढा जवाब ॾियो। फकीर हैरान, मुठ बंद करे? साईं जे ॿियनि वटि भली खोल पर मूं वटि बंद कर। सुभान अल्लाह। पाण उन जे मुठ में फूक था ॾियनि। सुभान अल्लाह। अबू जहल जे अॻियां वञी खोल, अॼु खोले त लखनि जो लाल। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अबू जहल हैरान, फकीर मक्के जे घिटीअ में मौज सां हले पियो। हाल वारी ज़बान, काल वारी न, हाल वारी सां छा पियो चवे? सुभान अल्लाह चओ। सुभान अल्लाह। दुनिया दा तवंगर एक पासे, हैदर दा गदागर एक पासे। दुनिया दा तवंगर एक पासे, हैदर दा गदागर एक पासे। हबीब जा आशिको जॾहिं नबी से दरवाज़ो शफ़ाअत खोलींदा, नबी शफ़ाअतूं कंदा, असहाबी शफ़ाअतूं कंदा, उलमा शफ़ाअतूं कंदा, हाफ़िज़ क़ुरान शफ़ाअतूं कंदा, वली शफ़ाअतूं कंदा। तोखे सभई नेमतूं मिलियूं आहिनि, अल्लाह करे इन जो क़द्र करी। इन जे करे अल्लाह ताला फरमायो, रुबमा यवद्दुल्लज़ीना कफ़रू लौ कानू मुस्लिमीन। काफ़िर को सद कंदा त मुस्लमान जाना त भलो, रद तो ज़रहुम छॾी या कुलू। साईं अब्दुल दस पियो। हा साईं। या कुलू छॾी न त खाइनि। छा चवंदा आहिनि? अरे दीनदार पुट थी बञा हो, सिंया लॻा पिया आहिनि। रब चए थो काफ़िरनि खे छॾ त खाइनि, छॾ त खाइनि। ज़रहुम याकुलू व यतमत्तऊ व युलहिमुल अमल फसौफ यअलमून। सुभान अल्लाह। खाइनि, अयाशूं कनि, भव कनि, दुनिया जा नफ़ा वठनि, ए आसरे में गाफ़िल बणी विया हल। जल्दी ॼाणंदा जॾहिं जहन्नम जो ॿारनि बणजंदा। ही हो हिन आयत जे मुतालिक़ अर्ज़ु करूं जेको मूं अव्हां जे ख़िदमत में अर्ज़ु कयो। हाणे मां अव्हां खां माज़रत सां माफ़ी थो वठां। साईं चंद कलमात दुआ जा बरकत ख़ातिर इरशाद फरमाईंदा, उन खां पोइ निमाज़ थींदी। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।